पोइ सब कुछ सरदारन नवाबन ऐं खानन जे अॻियां क़बूल करण खां पोइ तूं गुलपरी खे कीअं पसंदि करे थो सघीं? छो ॿुधा? मां दिल जे हथां मजबूर आहियां बाबा जानी। संजय खान, तो जहिड़े पुट जे करे मां पंहिंजी इज्जत खे नीलाम नथो करे सघां। सरदार साहिब छा था कयो? चुप खा, चुप। हाणे तू मुझे कयल फैसलन में मुदाखलत भी कर दे? पर बाबा जानी ये गलत फैसला है। सही ऐं गलत जो सबक हाणे तू मुखे पढ़ाई दे। तू पंहिंजे हिन पीर सरदार बलाउच खान के? बाबा जानी मूं हमेशा महानूर जी ॻाल्हि तव्हां सां इज़त ऐं एतिराम सां कई आहे, पर मां चरियो हाँ, बेअकल हाँ। चरन जे अस्पताल मो निकरी आयो आहियां इलाज कराए, या मुंह में सरदारी हलाइण जो ढंग न आहे जेके अबन ॾाॾनि खां वठी सरदारी निज़ाम जो रीतूं ऐं रस्मूं हली रहियूं आहिनि। मां उन्हनि सभिनी खे ख़त्म करे छॾिया, दूर करे छॾिया। जेकॾहिं अव्हां जा रस्म ऐं रवाज इंसाननि जे हक़ में न आहिनि न त उन्हनि खे टोड़णु घुरिजे। पर जेतिरो मुंहिंजो ख़्यालु आहे त कंहिं बि क़ौम जो ग़लति कानून न आहे ठहियलु हूंदो। मां ग़लति आहियां ऐं कानून सही आहे, ऐं मां कानून जे उबतड़ आहियां। पर यादि रख मीर कैसर खान, मां पंहिंजे इज्जत खे बरक़रार रखण जे लाइ लाशनि जे मथां बि गुज़री वेंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, मई ज़बान है न, मां हिन जी साख न विञाईंदुसि, हिन साख खे बरक़रार रखंदुसि। ऐं मई कोल है। पर बाबा जानी पोइ तव्हां बि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त असां सभु मरी वेंदासीं, पर इहो ज़ुल्म कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। त पोइ ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे कयल फ़ैसिले खे क़बूल न कयो त पोइ तव्हां सभु